सिंध के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में JUI जे कारकुननि तरफ़ां पानी की खोट ऐं ॿियनि मसइलनि जे हल लाइ एहतिजाजी मुज़ाहिरा कया विया आहिनि। हैदराबाद में JUI सिंध जे इतलात सेक्रेटरी मौलाना ताज मोहम्मद नाहियूं जी अॻवानी में कारकुननि प्रेस क्लब आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। टंडोलाहियार में प्रेस क्लब आॾो मौलाना दोस्त मोहम्मद फारूकी, मौलाना अब्दुल शकूर थेबो, मौलाना मुफ्ती ज़ाहिद, कारी सिफ़ी अल्लाह खारानी, मौलाना नसीरुद्दीन नुहड़ियो, हाफिज़ मोहम्मद सिद्दीक लगारी ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतिजाजी मुज़ाहिरो करे सिंध हुकूमत ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। मिठी में JUI जे ज़िले सदर अज़ीज़ुल्लाह सांद, तालके सदर मौलवी अब्बास कलर, रफ़ीक अमीन ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतिजाजी रैली कढी सख़्त नारेबाज़ी कई वई। टंडो मोहम्मद खान में मौलाना इब्राहिम सूमरो, मौलाना बसीर बिरोही, मौलाना ज़ीशान सूमरो ऐं ॿियनि जी अॻवानी में प्रेस क्लब आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। ठटो में मौलाना अब्दुल वहाब बलोच, मौलाना सलीम आतिफ, मौलाना अहमद सूमरो ऐं ॿियनि जी अॻवानी में बुखारी मस्जिद खां मेन रिक्शा स्टॉप ताईं रैली कढी एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। सांखड़ में JUI जे कारकुननि प्रेस क्लब आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई। नसीराबाद में कारी मोहम्मद उस्मान मुग़ैरी, मोहम्मद हसन, मौलवी यासीन कांधड़ो ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतिजाजी रैली कढी रैली मुख़्तलिफ़ रस्तनि तां थींदे तालका प्रेस क्लब पहुती, जिते एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। बाजह में कारी मोहम्मद उस्मान झतियाल ऐं मुफ्ती नसीर अहमद भुट्टो जी अॻवानी में हथनि में बैनर प्लेकार्ड ऐं पार्टी जा झंडा खणी प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। कुबो सईद खान में कारी अब्दुल बासित बुरड़ो, हाफिज़ अब्दुल रहीम खोसो, अब्दुल अज़ीज़ बुरड़ो, हाफिज़ अली जान मक्सी, अमजद खोसो ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतिजाजी रैली कढी वई। उन मौक़े ते अॻवाननि ॻाल्हाईंदे चयो त सिंध जा बुनियादी मसइला हल करण में सूबाई तौड़े वफ़ाक़ी हुकूमत गैर संजीदा आहे। हिक तरफ़ वफ़ाक़ सिंध खे पंहिंजे हिसे जो पाणी नथो ॾिए त वरी ॿिए पासे जेको मिले थो उहो चोरी थो कयो वञे। हिननि मुतालबो कयो त सिंध में पाणी ते धाड़ा हणण जो सिलसिलो फौरी तौर बंदि कयो वञे ऐं अवाम जी बुनियादी मसइलनि खे फौरी तौर हल करे सहूलियतूं ॾिनियूं वञनि।